जी नाज़रीन, बारह ज़करिया वासी ख़ानदान उगाड़े पर ज़िंदगी गुजारण ते मजबूर। घर ठहियल हुजण करे गर्मियुनि सर्दियुनि बरसातियुनि ऐं आधारियुनि खे मुंहुं ॾियणु लॻो। तफ़सील मूजिबि बारह ज़करिया कॉलोनी रवासी अब्दुल करीम खोखर जूनी अमर घरवारी ऐं टिनि पुटनि समेत 2022 वारी आफ़तज़ुदा बरसाति दौरान घर ड्रही पट थियण खां पोइ पधर ते रहण लॻो। घर में मौजूद 3 कमरा जेके मुकम्मल पट थी विया हुआ, जन जे ठहराइण लाइ सुठी रक़म जी ज़रूरत आहे। घर जो चुल्हो कारखाननि ते बोरियूं खणण सबबि ॿरी रहियो आहे। नौजवान ॿोवेले जी मानी बि सुख सां बचनि खे न ॾेई रहियो आहे। तंहिं लाइ घर ठहणु हिकु ख़्वाबु बणिजी वियो आहे त मजबूरी बेपनाह महांगाई गुरबत ऐं रोज़गार जा ज़रिया न हुजण करे घर जे नए सर तामीर जी रक़म गॾु करणु मुश्किल बणिजी चुको आहे। बदिलजंदड़ मौसमनि जे करे गर्मी ऐं सर्दी में रिकॉर्ड जो इज़ाफ़ो अचण करे ख़ानदान अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण लॻो, जॾहिं त हुकूमत पारां टेंट राशन ऐं ॿियनि सहूलियत खां बि मरहूम रखियो वियो आहे। अब्दुल करीम खोखर ऐं घर पातियुनि पारां शहर जे चूंडियल काउंसलर, चेयरमैन हुकूमत सिंध, MPA, MNA ऐं वज़ीर आला सिंध ऐं शहर जे भलाई वारनि कमनि में अॻभरो रहंदड़ नौजवान तंज़ीमनि ऐं इदारनि खे अपील कई त मुंहिंजे घर जी नएसर तामीर लाइ माली मदद कई वञे, जीअं असां ज़ुल्म जहिड़े सर्दियुनि गर्मियुनि ऐं बदिलजंदड़ मौसम में ज़िंदगी बसर करे सघूं। रिपोर्ट वाहिद सिंधी, सिंध सचल न्यूज़, कराची।